जय झूलेलाल। मां मोहित चितपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जो तारनि जो खेल। शुरू त कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 4 सेप्टेम्बर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास कृष्ण पक्ष जी पंचमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु स्थान परिवर्तन करण जे लाइ ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। अॼु कार्यस्थल ते हुननि खे भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य बि सुठो रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू न करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त कार्यस्थल ते अॼु हुननि खे हिसाब किताब में बि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। स्वास्थ्य हुननि जो ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना हुननि जे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। अॼु कार्यस्थल ते हुननि खे माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। ख़ुशियुनि में अॼु वृद्धि थियण जी बि संभावना आहे। हुननि जो मन अॼु तमामु ख़ुशि रहंदो। धन प्राप्ति थी सघे त ॾींहुं तमामु सुठो निकिरंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटणो आहे। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त पंहिंजे घर वारनि सां या कार्यस्थल ते कोई न कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु तनाव सां भरियल हुननि जो ॾींहुं रही थो सघे। हुन जे लाइ योगा करण या थोड़ी देर ध्यान ते वेहण हुननि जे लाइ लाभदायक थींदो। बाक़ी ॾींहुं अॼु जो साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। हुननि खे जय ऐं यश जी प्राप्ति थींदी। अॼु हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां निकिरंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते ध्यानु ॾियणो आहे। कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु हथ में न खणणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य हुननि जो ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना या शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर ऐं पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जेको आहे, ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्म वंदनात् मृत्योर्मोक्ष्यमामृतात्, इहो मंत्र चई करे निकिरंदा त सभु विघ्न भगवान तव्हां जा दूर कंदा। स्वास्थ्य तव्हां जो ठीकु रहंदो ऐं ॾींहुं बि साधारण ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। त अॼु हनुमान जी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेका भी हुननि जी इच्छा थींदी, अॼु हुननि जी इच्छाउनि जी पूर्ति भी थी सघे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। सेहत तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हां जो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। कुंभ राशि।
कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या पंहिंजे परिवार में ख़ासि करे पंहिंजे संतान पक्ष सां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य हुननि जो तमामु सुठो रहंदो, तॾहिं तमामु सुखपूर्वक रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई बि नओं कमु शुरू न करणो आहे। पार्टनरशिप में भी हुननि खे कोई कम अॼु न करणो आहे, न त धन हानि थियण जी या अधिक धन ख़र्च थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य हुननि जो तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। नवमुखी रुद्राक्ष। अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं नवमुखी रुद्राक्ष जे पाइण जा फ़ाइदा। त नवमुखी जेको रुद्राक्ष हूंदो आहे उहो तव्हांखे ऊर्जा ऐं शक्ति यानी कि एनर्जी अगर तव्हांजे बॉडी में तव्हांखे लो लगे या ड्रेन लगे या लथार्जिक लगो त इहो नवमुखी रुद्राक्ष पाइण सां तव्हांजी एनर्जी सुठी मेंटेन रहंदी। साहस यानी कॉन्फिडेंस। अगर तव्हांखे कोई भी पंहिंजे कम में कॉन्फिडेंस लो तो लगे त इहो नवमुखी रुद्राक्ष पाइण तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। ऐं निडरता यानी अगर तव्हां कोई भी स्टेप खणण खां पहिरियों जाम टेंशन में या डप जो तव्हांखे महसूस थींदो हुजे त इहो रुद्राक्ष पाइण तव्हांजे लाइ तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। हिन नवमुखी रुद्राक्ष सां जेको भगवान प्रसन्न थींदो आहे उहो आहिनि मां दुर्गा। ऐं जेको ग्रह इन सां रिलेटेड आहे उहो आहे केतु। त अगर तव्हांजे कुंडलीअ में केतु कोई अहिड़े स्थान ते वेठो आहे जंहिंसां तव्हांखे दुष्प्रभाव मिलंदो हुजे त इहो नवमुखी रुद्राक्ष पाइण तव्हांजे लाइ तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। हिन जो जेको मंत्र आहे उहो आहे ओम ह्रीं ह्रूं नमः। वरी हिन जो मंत्र थो ॿुधायां। हिन जो मंत्र आहे ओम ह्रीं ह्रूं नमः। नवमुखी रुद्राक्ष धारण करे तव्हां नित्य ही इहो जाप कंदा ईंदा त मां दुर्गा तव्हांजे मथां प्रसन्न थींदियूं ऐं तव्हांजो जेको केतु जो ग्रह आहे उहो भी तव्हांखे सुठो प्रभाव ॾियण चालू करे वठंदो ऐं तव्हांजी ज़िंदगी में सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे संजय जी जो, जेके इंदौर MP जा मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि। ऐं हिननि जो सवाल आहे कि स्वास्थ्य सां रिलेटेड हिननि खे जाम तकलीफ़ियूं थियूं हलनि 3 सालनि खां। त संजय जी तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ही मृत्युंजय मंत्र जेको चयो वियो आहे या महामृत्युंजय मंत्र जो जाप तव्हांखे नित्य ही करणु खपे। घटि में घटि हिकिड़ी माला त रोज़ तव्हांखे करणु खपे। यानी कि ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनात् मृत्योर्मोक्षीय मामथात्। या त पोइ महामृत्युंजय मंत्र जेको चयो वियो आहे ओम होम जूम सह यानी संपुट लगाए करे तव्हां इहो मंत्र अगर जाप न करे सघो त एटलीस्ट 108 दफ़ा रोज़ ॿुधो ई ॿुधो त तव्हांजा स्वास्थ्य सां रिलेटेड जेके तकलीफ़ूं हलनि थियूं उहे तव्हांजी सॉल्व थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगर तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।